अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स SindhiPoint.com ते खुशामदीद। अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ जे बारे में जेके इस्लामाबाद कैपिटल टेरिटरी पुलिस में जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि उन्हनि जे बारे में। ही जॉब अपॉर्चुनिटीज़ टोटल वैकेंसीज़ 1668 पोस्ट आहिनि कांस्टेबल BS 7 जूं। हिन पोस्टुनि में पूरे पाकिस्तान में अप्लाई करे सघजनि था। ओपन मेरिट ते 63 पोस्ट आहिनि। ICT इस्लामाबाद कैपिटल टेरिटरी जे लाइ 709 पोस्ट आहिनि। ईअं पंजाब जे लाइ 354 आहिनि। सिंध रूरल जे लाइ 80 जनरल पोस्ट आहिनि। 10 वुमन कोटा आहिनि। ईअं डिफरेंट हर सूबे जी कोटा आहे जंहिंमें जनरल मेरिट वुमन माइनॉरिटीज़ जी कोटा आहे। हिननि पोस्टुनि में अप्लाई करण जे लाइ तव्हां वटि जस्ट मैट्रिक और इक्विवेलेंट डिग्री हुजे ऐं इन में जेका फिजिकल स्टैंडर्ड आहे उहो 18 खां 25 साल जी उमिरि रखी वई आहे। मिनिमम हाइट जेका इन में आहे 5 फुट 7 इंच रखी वई आहे मेल्स जे लाइ ऐं 5 फुट 2 इंच फीमेल जे लाइ रखी वई आहे। चेस्ट इन में 33 विथ एक्सपांशन 34.5 रखी वई आहे फॉर मेन ओनली। ऐं जेका इन में रनिंग टेस्ट थींदी उहा 1.5 माइल्स इन 10.5 मिनट्स। हाणे इन्हनि में अप्लाई करण जे लाइ तव्हांखे इस्लामाबाद कैपिटल टेरिटरी पुलिस जी वेबसाइट ते वञी ऑनलाइन अप्लाई करणो पवंदो जंहिंजे लाइ URL ॾिनल आहे www.islamabadpolice.gov.pk। इते वञी असां अप्लाई कंदासीं जेको विदिन 15 डेज में तव्हांखे अप्लाई करणो आहे। मीन्स तव्हांखे 15 अक्टूबर खां पहिरियां इन में ऑनलाइन अप्लाई करे छॾिणो आहे। हाणे हलूं था वेबसाइट ते ऐं ॾिसूं था इन में अप्लाई कीअं कबो। इन जी लिंक तव्हांखे डिस्क्रिप्शन में मिली वेंदी। ही एडवर्टाइजमेंट में लिंक ॾिनल आहे त असां हितां ई क्लिक कयूं था। असां ऑफिशियल वेबसाइट ते पहुची वियासीं इस्लामाबाद कैपिटल टेरिटरी पुलिस जी। हाणे हिते असां कैरियर्स ते क्लिक कंदासीं। जीअं असां कैरियर्स ते क्लिक कयोसीं त ही अची विया असां वटि एडवर्टाइजमेंट। तव्हां हितां डाउनलोड करे सघो था ऐं उन खां पोइ ही टू साइन अप एंड अप्लाई फॉर जॉब प्लीज क्लिक ऑन लिंक। असां लिंक ते क्लिक कयोसीं त ही लॉगिन फॉर्म अची वियो ऑनलाइन रिक्रूटमेंट पोर्टल जो। ऐं सभिनी खां पहिरियां असां हिते क्लिक कंदासीं डोंट हैव एन अकाउंट साइन अप ते क्लिक कंदासीं। जीअं ई साइन अप ते क्लिक कयोसीं त असां वटि ही अची वियो साइन अप हेयर। हिते असां ईमेल ॾींदासीं नालो CNIC मोबाइल नंबर अपलोड पंहिंजी प्रोफाइल इमेज कंदासीं डेट ऑफ बर्थ लिखंदासीं जेंडर सिलेक्ट कंदासीं प्रोविंस सिलेक्ट कंदासीं डिस्ट्रिक्ट ऑफ डोमिसाइल सिलेक्ट कंदासीं पासवर्ड लिखंदासीं ऐं हिते री एंटर पासवर्ड करे ऐं साइन अप ते क्लिक कंदासीं। ॾिसो असां मथे सॼो फॉर्म फिल करे आया आहियूं ऐं जीअं असां साइन अप कयो त साइन अप थी वियो। हाणे असां हिते लॉगिन कंदासीं पंहिंजे NIC ऐं जेको असां पासवर्ड क्रिएट कयो हुन सां असां पंहिंजो NIC ऐं पासवर्ड लॻाए छॾियो। हाणे लॉगिन कंदासीं। ही ॾिसो अची वियो वेलकम टू द इस्लामाबाद पुलिस जॉब पोर्टल। ही एप्लीकेशन फॉर्म आहे। इन में लिखियल आहे जेकॾहिं तव्हां सबमिट करे छॾींदव तव्हां चेंज नथा करे सघो। ऐं इन खां पोइ तव्हांखे डिटेल्स ॾियणियूं आहिनि। पर्सनल डिटेल्स आहे तव्हांखे डोमिसाइल जी पिक अपलोड करणी आहे ऐं उन सां गॾोगॾु पूरो ही फॉर्म फिल करणो आहे। पर्सनल डिटेल्स खां पोइ तव्हांखे पंहिंजी एकेडमिक डिटेल्स ॾियणी आहे। मैट्रिक जी तव्हांखे रिज़ल्ट अपलोड करणी आहे। पोइ तव्हांजी जेतिरी क्वालिफिकेशन आहे उहा तव्हांखे अपलोड करणी आहे। वर्क एक्सपीरियंस अगरि तव्हां वटि आहे तव्हांखे अपलोड करणो आहे ऐं तव्हां पंहिंजी सेव एप्लीकेशन कंदव ऐं फाइनल स्टेप थियण खां पोइ तव्हां पंहिंजी एप्लीकेशन सबमिट करे सघो था। हिकु जॻह तव्हां एप्लीकेशन सबमिट करे छॾींदव त पोइ तव्हां एडिट न करे सघंदव। उमेद था कयूं तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो इस्लामाबाद कैपिटल टेरिटरी पुलिस में जेके न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि उन्हनि में अप्लाई कीअं कजे। तमामु घणियूं जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि पूरे पाकिस्तान मां इन्हनि में अप्लाई करे सघिजे थो त वधि मां वधि कैंडिडेट अप्लाई करे इन्हनि जॉब्स जो फ़ाइदो हासिल कयो। मज़ीद अहिड़ियुनि इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो मां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।